अस्सलाम वालेकुम। भली आया भला पेरी भला थिया नसीब। सब खां पहिरियों सिकंदर सेठार जे नाले सां यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। अॼु असां दोस्तनि खे ॿुधाईंदासीं जेको सिंधी गीतनि जो शहनशाह शमन अली मीराली साहब जो जेको न्यू एल्बम जो लॉन्चिंग शो आहे तमामु जल्दी थी वियो आहे कराची शहर में। तव्हां पाण ॾिसी सघो था स्क्रीन शॉट ते ही मीराली साहब जो असां पोस्टर ठाहियो आहे ऐं मीराली साहब जो न्यू एल्बम जेको वीडियो शो हुयो उहो बि मुकमल थी वियो ऐं काफ़ी जेके दोस्त इंतज़ारु करनि पिया मीराली साहब जे न्यू एल्बम जे बारे में, बसि उहे इंतज़ार जूं घड़ियूं ख़तमु थी वियूं आहिनि। ऐं मीराली साहब जो जेको हीउ एल्बम आयो आहे SM प्रोडक्शन में रिलीज़ थी चुको आहे ऐं तमामु जल्दी उहो रिलीज़ थींदो। हिन एल्बम जो जेको लॉन्चिंग शो थियो हुयो कराची शहर में ऐं काफ़ी बहितरीनु शाइर बि हुआ, काफ़ी बहितरीनु शाइरी हुई ऐं काफ़ी बहितरीनु एल्बम जी म्यूज़िक हुई। माशाल्लाह छा एल्बम जी ॻाल्हि कयूं, बसि ॿुधाइण जी घटि आहे, लेकिन हीउ एल्बम दिलनि जी राज कंदो एल्बम। हीउ एल्बम मीराली साहब जो यादगार एल्बम हूंदो। हीउ एल्बम परस्तारनि जी दिलनि में घिरी वेंदो ऐं हीउ एल्बम जो इंतज़ारु कंदा हूंदा माण्हू त शमन अली मीराली साहब जो छो नथो अचे एल्बम। इन जे करे न पियो अचे एल्बम। शमन अली मीराली साहब सां असां राब्तो कयोसीं त शमन अली मीराली साहब जो कुझु ॾुख जी वक़्तु जेके घड़ियूं आयूं हुयूं बसि उहे कामयाबु थी वियूं अलाह साईं जे महिरबानी सां। बसि तमामु जल्दी न्यू एल्बम जी जेका रिकॉर्डिंग आहे वीडियो जी कराची शहर में थी चुकी आहे। बसि इहा ई सिंधवासियुनि खे ख़ुशख़बरी ॾिनी आहे असां त असांजे बि रोज़ माण्हू मैसेज करनि पिया, कॉलिंग करनि पिया, यार मीराली साहब जो न्यू एल्बम नथो अचे, अलाए छो नथो अचे, अलाए छा ॻाल्हि आहे। बसि इन जे करे परेशानी हर इंसान वटि हूंदी आहे, असां वटि बि हूंदी आहे, ऑफिसरनि वटि बि हूंदी आहे, नंढे वॾे ॿारनि वटि बि हूंदी आहे। बसि इहा परेशानी ख़तमु थी वई। अलाह साईं खां दुआ कयो त तमामु जल्दी मीराली साहब जो न्यू एल्बम रिलीज़ थी चुके SM प्रोडक्शन में। सभ खां चैन सभ खां बहितरीनु एल्बम हूंदो इंशाअल्लाह। हीअ एल्बम सिंधवासियुनि खे बेहद पसंदि अची वेंदो ऐं असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा और बेल आइकन खे दॿाईंदा, जाके तमामु जल्दी असांजी जेके न्यू वीडियो अपलोड थींदियूं, फ़नी वीडियो हूंदियूं, असांजी पंहिंजी ज़ाती वीडियो हूंदियूं, सियासतदार जे हिसाब सां हूंदियूं ऐं काफ़ी जेके तमामु जल्दी सुठियूं जेके वीडियो हूंदियूं तमामु जल्दी तव्हां वटि पुॼी वेंदियूं। असांजी फ़नी वीडियो ज़ाती हूंदियूं ऐं ईअं ई फ़नकारनि सां असांजी मोहबत हूंदी ऐं हमेशह रहंदी। सिंध में कहिड़ो फ़नकार हुजे इंशाअल्लाह तमामु जल्दी तव्हांखे अपडेट हिन यूट्यूब चैनल ते ॿुधाईंदासीं। वरी मिलंदासीं अॻिले वीडियो में। जीअं सिंध जीअं पाकिस्तान। अस्सलाम वालेकुम।